इरशाद फरमायो फज़कुरूनी अज़कुरुकुम, ए बाला तू मुखे याद कर तो मां खुदा तोखे याद कया। कंडियारो भरसां दरगाह लोढ़ो शरीफ में मशहूर सूफ़ी बुज़ुर्ग फ़कीर मीर मोहम्मद लोढ़ाई रहमतुल्लाह अलैह जी 25वीं सालियानी उर्स जी तक़रीब पंहिंजे पुॼाणी ते पहुती। तक़रीब में मुल्क जे नाले वारनि आलमनि खां अलावा सिंध समेत मुल्क जे कुंड कुड़च खां हज़ारनि जे तादाद में मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि शिरकत कई। इन मौक़े ते तक़रीब में शरीक आलमनि ख़िताब कयो जॾहिं मशहूर नात ख़्वाननि नातूं पढ़ी तक़रीब में पहुतल माण्हुनि ते वजद तारी करे छॾियो। तक़रीब में शरीक मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि पारां ला इलाहा इल्लल्लाह जे सदाउनि सां लखें किरोड़े दुरूद ऐं सलवातूं पढ़ी साईं मीर मोहम्मद लोढ़ाई जे एसाले सवाब लाइ दुआ घुरी वई। जॾहिं दरगाह जे गादी नशीन फ़कीर शहाबुद्दीन लोढ़ाई ज़िक्र कराइण खां पोइ इज्तिमाई दुआ कराई। उर्स मुबारक वारे तक़रीब जे मोगे ते दरगाह में दाख़िल थींदड़ समूरनि रस्तनि ते वॉक थ्रू दर लॻाए सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। जॾहिं पुलिस एहलकारनि सां गॾु अल फुक़रा जमायत जे फ़क़ीरनि ऐं ख़ादिमनि पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं।